नाज़िम टडोलायर शहर ऐं भरपासे में कणिक जो बम्पर फसल लही मार्केट में अची वियो आहे, पर हिन वक़्त ताईं सरकारी सतह ते कणिक ख़रीदारी शुरू नाहे कई वई, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा तफ़सील आहिनि? जी जीअं त नाज़रीन खे ॿुधायूं था हलूं त ज़िले टंडोलायर में बि कणिक जो हलाइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जेको 1 महीने खां जारी आहे। ईअं खणी सम्झिजे त टंडोलायर में अधु सीज़न कणिक जी ख़तम थी वई आहे, पर ज़िले टंडोलायर जे तालको झंडोमरी, तालको चंबड़, तालको टंडोलायर में जेके 7 सेंटर खोलिया वेंदा आहिनि, जिन जे हवालनि सां उहा कागज़ी कार्रवाई जे हवाले सां त उहे सेंटर जेके खुलिया आहिनि, पर उते को सेंटर कोन्हे ऐं पंहिंजो ख़रीदारी न पई कई वञे, जंहिंजे करे आबादगार मजबूर आहिनि। जेका 1800 रुपया हुकूमती अघु आहे, उन खां घटि 1600 साढा 1600 रुपया अघु ॾियण ते मजबूर आहिनि, जॾहिं त आबादगारनि तंज़ीमनि तरफ़ां सख़्तु एहतिजाज कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त आबादगारनि खे फाका कशी खां बचायो वञे ऐं जल्दी सेंटर खोलिया वञनि। जॾहिं त वधीक उन्हनि जो इहो बि चवणु आहे त कणिक जा सेंटर न खुलण जे करे, हदबंदी न हुअण जे करे ज़िले टंडोलायर मां कणिक जेका आहे ॿियनि सूबनि ॾांहुं ऐं ॿियनि मुल्कनि ॾांहुं पंहिंजो वञी रही आहे चोरी, जंहिं ते को बि ज़ाब्तो न अची रहियो आहे ऐं सेंटर न खुलण जे करे आबादगार वेतर परेशान आहिनि ऐं कंगाल थियण जो उन जो वधीक ख़दशो ॾेखारियो आहे त कंगाल असां थी वेंदासीं ऐं हुकूमत तरफ़ां को बि रिलीफ न मिलियो आहे असांखे। नसीर, अवां जी महिरबानी।